सलात पढ़ो मुझे साईं। सफा सुस्त लगा बैठा दिल भर साईं मुझे या न हुजे नज़र त आहे न जरा तो उन्हें जो है या ॿिए जो है वो सुस्त छो वेठा वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, अजीजो, मुझे मुर्शिद जे आस्ताने ते कुर्ब जा कदम खणी अचण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां जो मुझो हिते अचण वेहण ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। चओ आमीन। असां सभिनीन खे अल्लाह ताला हिन दर तां पिराए मोटण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन फ़कीर क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सूरत फ़ुरक़ान आयत नंबर 63 तिलावत कई। इन सगोरी आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना। ऐं रहमान जा मक़बूल बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते नरमी सां हलन था। चओ न सुभान अल्लाह। ऐं रहमान जा मक़बूल बाना, रहमान जा महबूब बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते नरमी सां हलन था। व इज़ा खातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा। ऐं जॾहिं जाहिल माण्हू उन्हनि सां अणवणंदड़ ॻाल्हाइनि था, बहस कनि था, त उन्हनि सां बहस करण जे बदिले चवनि था त तो ते सलाम। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। ऐं जेके पंहिंजे पालणहार ख़ातिर सजदा कंदे बीहंदे राति गुज़ारिन था। वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा। ऐं जेके चवनि था त ए असांजा पालणहार असां तां दोज़ख जो अज़ाब टार, बेशक उन जो अज़ाब वॾो चटीअ वारो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। इन 3 आयतुनि में अल्लाह ताला 3 ॻाल्हियूं ॿुधायूं। मां घणी देर कोन ॻाल्हाईंदुसि, तक़रीर मुंहिंजे मुर्शिद जो शेर बचो कंदो। इंशाअल्लाह ताला मुंहिंजे मुर्शिद जी नज़र थींदी त असां फैज़ वारा थी मोटंदासीं। जे नज़र हुजे त तोखे मुर्शिद बि नज़र अची वेंदी। हिन फ़कीर जेका आयत पढ़ी जंहिंजी हींअर मूं तर्जुमो कयो, इन आयतुनि जे अंदर रब करीम इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना। रहमान जा बाना ज़मीन ते हलंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि, रुगो हिकिड़ी जॻह ते टिकंदा न आहिनि, बल्कि ज़मीन ते सॼी ज़मीन ते हलंदा आहिनि। रहमान जा बाना बंध ॾेई हिकिड़ी जॻह ते बीहंदा न आहिनि, पाणीअ वांगुरु वहंदा रहंदा आहिनि। जे बंध को ॿधंदो आहे त उनखे टोड़े बि पंहिंजो रस्तो बनाईंदा।
कि हिक जगह ते बीहण कम नाकिस जो हुंदो आ अल्लाह वारन जी निशानी इहा आ जो उहे ज़मीन ते हलंदा रहंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला बी निशानी बुधाई तो न सिर्फ जमीन ते घुमंदा आहिनि हलंदा आहिनि बल्कि जमीन ते नरम तबीयत सां हलंदा आहिनि। यानी आहिस्ता आहिस्ता किथे 10 ॾींहं किथे 15 ॾींहं सुभान अल्लाह कंहिं वटि हिकिड़ी रात कंहिं वटि 10 रातियूं हलंदे हलंदे जमीन ते घुमंदा आहिनि तबीयत खे नरम रखंदा आहिनि। पोइ जॾहिं जाहिल उन्हनि सां जिहालत कंदो आहे त उन्हनि खे चवंदा आहिनि अदा अल्लाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदे। दुश्मन के चवंदा आहिनि त अल्लाह तोखे सलामत रखंदो कालू सलामा। दुश्मननि खे बि दुआऊं ॾींदा आहिनि कॾहिं बि दुश्मननि सां झगड़ो न आहिनि कंदा। झगड़े वारा झगड़ो चाहींदा आहिनि पर अल्लाह वारा उन्हनि खे दुआऊं ॾेई जान छॾाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं टी निशानी रब ॿुधाई त उहो राति जो उथी क़याम कंदा आहिनि रब जी इबादत कंदा आहिनि। सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम अज असां फ़कीर बणिया आहियूं असां अल्लाह जी मोहब्बत वारा बणिया आहियूं। अज अचो त क़ुरान मजीद जे इन सबक ते अमल कयूं जेको मुर्शिद असांखे सेखारियो आहे। रब करीम इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल लज़ीन यमशूना अलल अर्दि हौना। रहमान जा बाना नरम तबीयत वारा हूंदा आहिनि ज़मीन ते हलण वारा हूंदा आहिनि दुश्मननि खे दुआऊं ॾियण वारा हूंदा आहिनि। झगड़ो न आहिनि कंदा फसाद न आहिनि कंदा कंहिंसां विढ़ंदा न आहिनि। पोइ जेकॾहिं विढ़ण ईंदो आहे तॾहिं बि दुआऊं ॾेई छॾींदा आहिनि। मुझे साईं फरमायो मुझे लजपाल नबी फरमायो त पंहिंजे भाव सां खिली ॻाल्हाई पंहिंजे भाव सां मुर्की मिली इहो बि तुंहिंजे लाइ सदको जारिया थी थो वञे। ॿिए कंहिंसां तूं न निमाज़ पढ़ी न इबादतूं करी वॾा वॾा ड्रिघा सजदा करी इहो नथो पुॼे तूं रुगो खिली कंहिंसां ॻाल्हाए थो वञी त इहो तुंहिंजो खिलण इहो तुंहिंजो मुर्कण इहो तुंहिंजो दुनिया वारनि सां मोहब्बत सां हलण इहो बि तुंहिंजे लाइ ख़ैरात वांगुरु बणिजी थो वञे। हलियो चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह जा बाना केड़ा हुंदा आहिनि। अचो त क़ुरान मजीद खां पुछो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए मूं रब जा बाना हुए आहिनि जेके हमेशा मूं अल्लाह के राज़ी कंदा आहिनि। रहमान जे बानन जी निशानी क़याम कंदा आहिनि रुकू कंदा आहिनि सजदा कंदा आहिनि हर वेले उन्हनि जूं दिलियूं अल्लाह के याद रखंदियूं आहिनि। दुनिया में रहंदे दुनिया में जिंदगी गुजारींदे अल्लाह जा बंदा हमेशा उन्हनि जूं दिलियूं पियूं चवंदियूं आहिनि अल्लाह अल्लाह अल्लाह। बानो जेॾी महिल पंहिंजे मालिक खे राज़ी कंदो आहे रब करीम थो फरमाए जेके मूंखे राज़ी कंदा आहिनि जेके मुंहिंजा बणिजी वेंदा आहिनि ओ इंसानो वकूनू मअस्सादिकीन। हाणे तव्हां उन्हनि सां वेहो उन्हनि सज्जन जी संगत में वेहो त इन्हनि जी संगत में मूं रब खे तव्हां लही वठंदो। चायो था त अल्लाह मिलेव जे चायो था त मदीने वारो ताजदार मिलेव त वञी के अल्लाह वारे जी संगत में वेहो। असां अॼु दिलबराबाद में आया ए जेको तुंहिंजो हिते पंध करे अचण आ ओ मुंहिंजा पीरी ओ मुंहिंजा भाउ हे तुंहिंजो पंध रायगान नाहे हे तुंहिंजो पंध सजायो आ।
जो हे पंध तुंहिंजो आम मंज़िल दे नाहे के वडेरे दे नाहे के मीर दे नाहे न के पीर दे आ हे तुंहिंजो पंध अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं दे आ को जेको हिन राह में कदम खणंदो आ इन राह में विखूं खणंदो आ पो हिन जी विख विख जे अंदर अल्लाह पंहिंजे मलाइकन खे अमुर कंदो आ जेके पंहिंजा पर विछाईंदा आहिनि जेके दीन सिखण ईंदा आहिनि घरां निकिरंदा आहिनि त उन्हनि जे रस्तनि में अल्लाह पंहिंजे मलाइकन खे बिहारींदो आ मलाइक पर विछाईंदा आहिनि जिन ते इहे फ़कीर हली दीन सिखण वेंदा सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या कुछ न कुछ वठंदासीं इंशाअल्लाह मुझे मुर्शिदन करीमन सबक सिखारियो कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातली वारा कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायूं भलारा मुझा मुर्शिद मातली वारा मुझी आस उम्मीद तू आई ओ का नजर करम फरमाई सुभान रब तो खे कयो ताजदारा रब तो खे कयो ताजदारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायो भलारा जेके मुर्शिद दे आया है उसे चवरायो कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायो भलारा तुझो फैज जानन जारी वठे वंड थी खलकत सारी साईं आजिज़ बि उम्मीदुन वारा आजिज़ बि उम्मीदुन वारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायूं भलारा ही पाक अंदर जा खोलज मुझे दिल के दाता धोज सुभान अल्लाह ही ताक अंदर जा खोलज साईं मुझे दिल के दाता धोज इसरार जा दे ओ तारा इसरार जा दे ओ तारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायूं भलारा मुझा मुर्शिद मातली वारा तुझी ही जमायत चाकर फिरी प्यार दई पंहिंजो कर असी सब तुझे दरजा चाकर पिरी प्यार दई पंहिंजो कर तुझी महबत जा मैं ख्वारू तुझी महबत जो आजिज़ मैं ख्वारा मुझा मुर्शिद मातली वारा कर भाल भलायूं अल्लाह तबारक व तआला शला मुर्शिदन करीमन जे फैज़ मां हिस्सो नसीब फरमाए असांजो हे पंधड़ो पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाए बिला ताक़ीम शेर दिलबर मुर्शिदन जो शेर ताई असांजे साम्हूं मुंहिंजे मुर्शिदन जो पैगाम अल्लाह सुभान अल्लाह माइक को ना फिर माइक को ना अल्लाह
दिल बरसाई दुरूद शरीफ दफो बियर दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है अल्लाह ताला शाल असांजो हिते अचण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जा ॻाल्हि ॿुधऊं अल्लाह शाल उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब चो आमीन। रब खां दुआ है अल्लाह ताला हिन आस्ताने जे फैज़ खे क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाए। मुझे मुर्शिदन जा सभई बेड़ा शाल ता क़यामत वसंदा रहन। अल्लाह ताला जे पाक कलाम सूरत नहल जी हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई। मौजूदा ज़मानो असांजे मुल्क पाकिस्तान में अल्लाह शल खैर फरमाए महंगाई उरूज ते आ। गरीब मिस्कीन जी जिंदगी गुजारण मुश्किल मुसीबत में पइजी वई आ। आलाम ऐं मसाइब तमाम तेज़ीअ सां हिन क़ौम जे मथां पइजी रहिया आहिनि। हिन मुश्किल में, हिन महांगाई में, हिन ॾुखे वक़्त में कीअं ज़िंदगी गुज़ारजे, कीअं भलाई हासिल कजे। अज अल्लाह जे कुरान मां है फ़कीर तव्हां खे उहो जीअण सेखारींदो। पैगाम मुझे मुर्शिदन जो आहे, ज़बान हिन फ़कीर जी आहे। इंशाअल्लाह जे अमल कंदो तो महंगाई जो रोण कोन रहंदो। इंशाअल्लाह दुनिया तव्हां जी मोहताज थींदी, अल्लाह तव्हां खे इज़त वारो बणाईंदो। ॿुधंदो इंशाअल्लाह ऐं इंशाअल्लाह अमल बि कंदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान मजीद हर दर्द जो इलाज है। अल्लाह जे कुरान में हर मुसीबत जो इलाज है। जेकॾहिं को माण्हू दिल से कुरान पढ़े, कुरान के समझे ऐं उन जे मथां अमल करे न, अल्लाह ताला हर मुसीबत मां निकरण जो वाटो अल्लाह कुरान में रखाए छॾियो है। तव्हां कुरान पढ़ंदा कयो, कुरान मजीद जी तिलावत ज़रूर कंदा कयो। ऐं अल्लाह जो शुक्र आहे असांखे अल्लाह ताला दिलबर साईं जहिड़ो मुर्शिद अता फरमायो। साईं जन कुरान मजीद जो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। हिकिड़ो क्लास न को पढ़ियल हुजे, सिंधी पढ़ण ॼाणे, वो कुरान जो तर्जुमो वेही पढ़ो, इंशाअल्लाह ईअं महसूस थींदो ॼण कुरान सां कचहरी करे रहिया आहियूं। अरबी में तो मानू पढ़ी दो वने,
खबर ना है तो माना चाहे पर सिंधी में तर्जुमो लिखियल है यो हिकड़ो सुफ़ो रोजानो तवा पढ़ंदा कयो फयूजुल फुरकान साईं जो सिंधी तर्जुमो लिखियल है कुरान शरीफ जो हिकड़ो सुफ़ो घट में घट रोजानो वधिक जेतरो पढ़ंदो तो फायदो है न त घट में घट हर फकीर हिकड़ो सुफ़ो कुरान मजीद जो तर्जुमे सा यो सिंधी जो तर्जुमो अथव जरूर पढ़ंदा कयो आलिम आयो गैर आलिम आयो व्यापारी आयो मजदूर आयो धंधे वारा आयो दुकान वारा आयो पर कुरान जे लाइ एतिरो वक्त कढो इंशाअल्लाह यो हिकड़ो सुफ़ो तोके दुनिया में भी फायदो दींदो आखिरत में भी फायदो दींदो मां हिकड़ी आयत कुरान जी तो पढ़ा ॾिसो त अल्लाह ताला हिकड़ी आयत में असां जे लाइ केॾा फ़वाइद बयान फरमाया सुभान अल्लाह रब्बे कायनात फरमायो सभई दिलियूं हाज़िर कयो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा सुजाग वेठा आयो ते सभई रब फरमायो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा जेको माण्हू चंगो अमल करे सालिह अमल करे सुठो अमल करे मिन ज़करिन औ उनसा वो मर्द हुजे या औरत हुजे शर्त ना है त औरत आहे त वो अमल करे शर्त ना है त रुगी मर्द आहे त वो अमल करे फायदो थींदुस मर्द आहे या औरत आहे ज़करिन औ उनसा अमल सालिह करे व हुवा मुमिनुन अल्लाह जो कुरान तो फरमाए इन हाल में जो वो मोमिन हुजे फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा त अमलन सालिहन करण जे बदले असां जरूर उनखे दुनिया में पाकीज़ा जिंदगी सां जियारींदासीं जरूर उनके सुहिणी जिंदगी असां जियारींदासीं भली जिंदगी अता कंदासीं हसीन जिंदगी अता कंदासीं दुखन खां पाक दर्दन खां पाक बेरोजगारी खां पाक दर्दन खां पाक मोहताजी खां पाक दुनिया जे आलाम ऐं मसाइब खां पाक ॿिए जे साम्हूं झुकण खां पाक हर मुसीबत खां हर परेशानी खां हयातन तय्यबा असां पाकीज़ा जिंदगी उनखे अता फरमाईंदासीं वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून ऐं आखिरत में उन्हनि माण्हुनि खे जरूर उन्हनि जे अजर जो बदलो ॾींदासीं उन्हनि सुहिणनि अमलनि जो एवज़ो जेको उहे दुनिया में अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कंदा हुया ॿई ॻाल्हियूं अल्लाह फरमाए हिकिड़ो कमु तव्हां कयो ॿ इनायतूं मां अल्लाह फरमाईंदुसि रब तो फरमाए हिकिड़ो कमु तव्हां कयो कहिड़ो अमिल सालिहा सुठा अमल कयो भला अमल कयो बदले में दुनिया जी जिंदगी मां अल्लाह संवारींदुसि त तव्हांजी आखिरत जी जिंदगी मां अल्लाह ठाहे छॾींदुसि दुनिया में भी तव्हांखे मथा मेहरबानियूं फरमाईंदुसि कब्र हशर में मां अल्लाह तव्हांजे मथा मेहरबानी फरमाईंदुसि सुभान अल्लाह मुफस्सिरन हिन आयत मुबारका जो तफसीर कंदे फरमायो आहे त अमल सालिह मां छा मुराद आहे अमल सालिह हिते जो अल्लाह ताला फरमायो आहे त हूअं त अमल सालिह मां मुराद आहे नमाज पढ़ण रोज़ो रखण ज़कात ॾियण खैर खैरात करण चङाई जी ॻाल्हि करण दीन जी तबलीग करण ॾाढ़ी रखण पटको पाइण साईं मुंहिंजा कुरान पढ़ण हदीस पढ़ण उन जे मथां अमल करण मस्जिद सां मोहब्बत रखण ज़िक्र फिक्र अल्लाह जे ज़िक्र सां दिल लाइण ये अमल सालिह पर हिते जेको अल्लाह ताला ख़ास बयान फरमायो आहे दुनियावी ज़िंदगी सां गॾु अमल सालिह कयो त तव्हांखे सुहिणी ज़िंदगी जियारींदुसि त हिन में बुज़ुर्गनि फरमायो आहे त इन मां मुराद ॿ ॻाल्हियूं आहिनि अमल सालिह मां मुराद ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त हलाल रोज़ी कमायो ॿियो न हलाल रोज़ी ते किनात इख्तियार करण वारा बणिजी वञो अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो त दुनिया में जे जियणो आहे त बस फकीर बणजी साईं दिल भर साईं जा मुरीद थी आयूं जिक्र भी वठी आया आयूं हाणे मस्जिद में वेही अल्लाह अल्लाह कंदासीं साईं मुंहिंजा जिक्र फिक्र कंदासीं हाणे असांखे रोज़ी करण जी ज़रूरत न आहे कारोबार करण जी धंधे करण जी ज़रूरत न आहे घर में वेठा हूंदासीं असांखे दुनिया जी का हाजत न आहे न इहो सुहद न आहे या तकवा न आहे या साईं मुंहिंजा बुज़दिली आहे बुज़दिली कुंड वसाए वेही रहण या बुज़दिली आहे
या ड्रिजण आहे। बहादुर उहो आ जेको पंहिंजो बार त खणे पर ॿियनि जा बि बार पंहिंजे सिर ते खणण वारो हुजे। मदीने वारे साईं फरमायो अल्लाह के वो बानो ज़ोर वणंदो आ। मफ़हूम हदीस आहे अल्लाह के वो बानो ज़ोर वणंदो आ जंहिंजो अयाल वॾो हुजे ऐं हे उन्हनि अयाल खे पालण जे लाइ महिनत करे मज़दूरी करे ऐं थकावट बि थिएसि अयाल खे पालियां थो उनजी परेशानी धारे इन बाने सां अल्लाह पाण मुहब्बत फरमाईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान फरमायो वकुल इअमलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु वल मुमिनून। ऐं फरमाए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जेको बि कमु कयो था मेहनत मज़दूरी कयो था सो जल्द अल्लाह तव्हां जे कमनि खे ॾिसी वठंदो। जेको घरां निकितो मज़दूरी जे लाइ महिनत करण जे लाइ हलाल रोज़ी कमाइण जे लाइ पंहिंजे पेट पालण जे लाइ बच्चनि खे हलाल रोज़ी पहुचाइण जे लाइ जेको घरां निकितो फसयरल्लाहु अमलकुम। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अल्लाह तव्हांजी इहा महिनत ॾिसी रहियो आहे। चो था साईं पघर वहायूं था मेहनत मजदूरी कयूं था फ़ाइदो नथो मिले। हबीबन करीमन फरमायो इहो जेको तव्हां अमल कयो था मेहनत मजदूरी कयो था होॾां को रात जो तहज्जुद नमाज़ पढ़े सॼी रात मुसले ते बीहे पेर सुॼाए वठे इबादत कंदे कंदे उन जे पेर में वरम पइजी वञनि जेतिरो अजर उन खे मिलंदो उन खां ॿीणो अजर उन मेहनत ऐं मजदूरी करे हलाल कमाइण वारे खे अल्लाह अजर अता फरमाईंदो आहे। मुझे गालियों समझ में अचंदी वाले कौन थी दिलबराबाद में आया हो तो मुझे पीर जो कुछ सबक पिराए पोहिता वञो इंशाअल्लाह हे आस्तानो तव्हां के दुनिया आखिरत जूं भलायूं सेखारींदो। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो अल्लाह ॾिसी अल्लाह जे कुरान फरमायो अल्लाह ॾिसी वठंदो उन जो रसूल बि ऐं अहले ईमान बि वस तुरदून इला आलिमिल गैब वशहादति फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। ऐं तव्हां के अनकरीब हर लिकल ऐं ज़ाहिर के ॼाणण वारे रब ॾांहुं वापसि कयो वेंदो पोइ उहो तव्हां के उन्हनि कमनि खां आगाह कंदो जेको तव्हां कंदा रहंदा हुयो। कीअं था मेहनत कयो कीअं था मजदूरी कयो पंहिंजे लाइ हलाल जो ज़रियो इस्तेमाल कयो अथव या हराम जो ज़रियो इस्तेमाल कयो अथव। सरकारी नौकरी वारा आहियो पंहिंजे टाइम ते नौकरी करण वेंदा आहियो या खलो महीने में सयूं करे लिखी ते वेही रहंदा आहियो। मजदूरी कंदा आहियो व्यापार कंदा आहियो उन में कूड़ा कसम खाई धोखेबाज़ी त न कंदा आहियो। आलिमुल गैब रब ॼाणण वारो आहे जेको तव्हां कयो था हलाल में हराम जी मिलावट कयो था सो बि रब ॾिसे थो पर जेको मेहनत मजदूरी करे हलाल रोज़ी खणी था अचो अल्लाह तव्हांजी हर शइ खे ॾिसे पियो। जेको बानो हर कदम खणे थो रब काइनात फरमायो त अल्लाह तव्हांजे अमलनि खे ॾिसे पियो जेको भलो अमल करे उन जो अजर बि मां अल्लाह भलो अता फरमाईंदो आहियां। इन्नल्लाह ला युदीउ अजर मन अहसन अमला। जेको सुणे नमूने सां मेहनत करे सुणे नमूने सां अमल करे तो उन जो अजूरो अल्लाह ज़ायो न फरमाईंदो उन जो अजर ज़ाया न थींदो। जेको वहे सो लहे सिंधीअ में चवंदा आहिनि जेको वहे सो लहे जंहिं जेतिरी मेहनत कई उनखे ओतिरो अजर ऐं इनाम दुनिया आखिरत में अता कयो वेंदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुनन इब्ने माजा में हदीस है हजरत इमाम हाकिम पंजे मुस्तदरक में यह हदीस आंदी आ हजरत सैयदना
जाबिर बिन अब्दुल्ला रज़ियल्लाहु ताला अन्हु राविया मदीने वाले साईं फरमायो अय्युहन नास इत्तकुल्लाह ए इंसानो जो अल्लाह का व अजमिलू फित तलबे ऐ सुने तरीके सा पंजी रोजी तलाश कंदा कयो रिज़्क़ तलाश कयो त सुने नमूने सा फ इन नफ्सन लन तमूत हत्ता तस्तौफी रिज़्क़हा काब जान तेसी कोन मरंदी जिस ताईं पंजी पंजी रोजी खाई न खुटाए जेको रिज़्क़ अल्लाह तुझे ला लिखी छॾियो वा जेका रोज़ी अल्लाह तुझे नसीब में मुक़द्दर में लिखी आ हर हाल में अल्लाह उहा तो ताईं पहुचाईंदो जेसी उहा लिखल रोज़ी तोखे न मिलंदी तेसी तोखे मौत न ईंदो साईं महंगाई थी वई आ कमाई कयूं था साईं मुझा पूरी नथी पवे पुट जेतरी भी मेहनत करी मिलंदो उहो जेको अल्लाह तुझो मुक़द्दर लिखियो वा रो न रड़ियूं न कर ताहूं न कर वाका न कर रब जे हबीब फरमायो फ इन नफ्सन लन तमूत हत्ता तुस्तौफी रिज़्क़हा व इन अबता अनहा जेको रिज़्क़ तुझे ला लिखल आहे तुझे मरण खां अग में तू पंहिंजो रिज़्क़ खाईंदे पूरो कंदे पोइ तोखे मौत अचणो आहे हाणे तूं दिलबराबाद में आयो ही अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदनि जो लंगर खाईंदे अल्हम्दुलिल्लाह हाणे हिते लंगर तुंहिंजो हिते लिखियल आहे त खाईंदे न बा समझो था हिकिड़ा फ़क़ीर अहिड़ा हूंदा लंगर खाइण खां बग़ैर हलिया वेंदा आहिनि समझो था उनजो रिज़्क़ लिखियल न हुयो उनजो रिज़्क़ ॿाहिरि किथे लिखियल हुयो होॾे हली वञी खाईंदा हबीबन फरमायो जेको तुंहिंजो रिज़्क़ लिखियल आहे न भली सॼी दुनिया रोकण जी कोशिश करे सॼी हेतिरी जमात आहे हिकिड़े फ़क़ीर चयो बाबा हिन पाटोड़े मां तोखे नाहे खाइणु हिन प्लेट मां तोखे नाहे खाइणु पर तुंहिंजो रिज़्क़ उन थाली में लिखियल आहे हे सभई गॾिजी तोखे झलींदा अल्लाह चयो आहे रिज़्क़ तोखे मिलंदो हे सभई तोखे झले रोके नथा सघनि उहो रिज़्क़ तोखे ज़रूरु खाइणो आहे समझ में आई ॻाल्हि मिसाल सम्झाइण जे लाइ हूंदो आहे अल्लाह जे हबीब फरमायो तेसी मौत न ईंदी भली दाणो लख रुपए जो थी वञे पर तुंहिंजो लिखियल आहे त उन जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त उहो तुंहिंजे मरण खां अॻ में तो ताईं ज़रूरु पहुचणो आहे फत्तकुल्लाह व अजमिलू फित तलबे पोइ जेकॾहिं तोखे रिज़्क़ मिलणो ई आहे रोज़ी मिलणी आहे पोइ उनखे अल्लाह खां ॾिजो ऐं उन रोज़ी खे सुहिणे नमूने सां तलब कंदा कयो आसान अंदाज़ में मना हलाल तरीके सां मेहनत कयो हलाल तरीके सां कोशिश कयो हलाल तरीके सां मेहनत मजदूरी कयो हो जेको हलाल तरीको तो अपनायो रिज़्क़ भी तोखे मिलंदो पर उन मेहनत मजदूरी जे बदले अल्लाह तोखे अजुर इनाम इबादत जेतिरा अजुर अल्लाह ता फरमाए छॾींदो आहे खुज़ू मा हल वदऊ मा हरम हबीबन फरमायो जेको हलाल तरीक़ो आहे उनखे वठो ऐं जेको हराम तरीक़ो आहे उनखे छॾे ॾियो हराम जे पोयां न भॼो मेहनत मजदूरी कयो कोशिश कयो जेतिरी कोशिश कंदो अल्लाह ॿुॾीअ जा बि पीना बणाए छॾींदो आहे मेहनत वारे के कूण जे बदले तो हूं अता फरमाईंदो आहे समझो था कि इया इबादत ना है त नमाज पढ़ी सी रोजो रखियो सी इया इबादत आ अल्लाह जे कुरान फरमायो आ रब जे कलाम फरमायो फइजा कुदियतिस सलातु फंतशिरू फिल अर्दि वबतहू मिन फदलिल्लाह जने नमाज
अदा करे वठो वो जमीन ते पखड़जी वञो अवल नमाज अदा कयो अल्लाह जो हुक्म आहे फर्जी इबादत आहे बुजुर्गन फरमायो त इहो जेको अल्लाह फरमायो वब्तगू मिन फضलिल्लाह अल्लाह जो फज़ल तलाश कयो इन फज़ल मां मुराद हलाल रोजी दी तलाश करना है तलबुल कसब बाद सलातिल मक्तूबतिल फरीदतु बअदल फरीदते हलाल रोजी दी तलब करण फर्जन का बाद में सबका अफजल फर्ज आहे महंगाई थी वही मानू दाऊ उहे कंदा है जेके मजदूरी मेहनत न कंदा है घर में बैठो हूंदे तो हुई तो के महंगाई महसूस थी मेहनत करी कोन तो महंगाई तो महसूस थी साईं छा कयूं पुट कमाद मेहनत पर पिया ईंदा मेहनत कंदे तो पर पिया ईंदा कोशिश कंदे अल्लाह दी राह में निकरंदे अल्लाह ते भरोसो रखे जडे घरा निकरंदे बाकी असांजा सिंधी सुभान अल्लाह ये मां निकरंदो आया दादू रोड ता अचण वञण थे तो न साईं शाम ते सजा होटल भरिया पिया साईं बोर्ड पाती पई सिगरेट हथ में ताड़ा पिया मिलाईंदा वाह वाह साईं चाय जे कोप ते अधड़ चाय जो घुराईंदा वो 5 कलाक एको ते वेठा आहिनि सिजल ते खां वठी रात जा 12 थी वञनि हमरा कचहरी में वेठा आहिनि और दो शहबाज शरीफ कयो दो इमरान खान ऐं ज़रदारी कयो पुट तव्हां जा प्रकार एड़ा हूंदा त अल्लाह हुक्मरान ते एड़ा आणींदो समझो था मुझे गालियों ले दुखियों जो लगन ले जा हकीकत ही आहे असांजे मुआशरे जो बिगाड़ इन्हनि शयुनि में आहे समझो था मां पंजाब में वियुसि असांजे पाकिस्तान में पंजाब जो सूबो माशाअल्लाह तरक्की करे पियो असां हिते दाऊं था कयूं साईं पंजाब असांजो हक़ खाई वियो सिंधियुनि जो हक़ खाई वियो पंजाबी असांजो हक़ खाई विया हर शइ पाणी बंदि थी वियो असांजी हर शइ बंदि थी वई हीअ थी वियो दाऊं था कयूं असां मां 5 साल पंजाब में पढ़ी आयो आहियां मदरसे जे ॿार असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं दरवाज़े ते हिकिड़ो झूनो हुयो वॾी उमिरि जो न त 70 साल उमिरि हूंदसि खोखा जुती ठाहिण जा जुती जंहिंमें विझंदा आहियूं जुतियूं खोखा वेठो पियो ठाहे हुनजे मथां पनो पियो हणे पाठा गॾु करे हुन मां खोखे जो पैकेट पियो ठाहे हिकिड़े ॾींहुं मूं पुछा कईमांसि त चाचा हेॾी उमिरि थी वई थी बचा ॿार कोन अथई छा चई औलाद बि आहे पुटड़ा बि आहिनि माशाअल्लाह 4 ॾींहं अलाए 5 ॾींहं अलाह ग़लति न चवराए एतिरा पुट आहिनि सभई मज़दूरी महिनत कंदा आहिनि नौकरियुनि वारा आहिनि पोइ मूं चयो तूं पुट कमाइनि था पिया हाणे तूं वेहे न उन्हनि बचनि खे चओ त तोखे खाराइण जी वाह वाह मौली साहिब मां जेको सो पुटनि जो मोहताज थी विया हिन कुराड़प में पुटनि जो मोहताज थिया पंहिंजी महिनत कंदो आहियां पंहिंजो पेट पालींदो आहियां गैरत लगी एतिरो हुनमें गैरत हुई जो चए पियो त पुटनि जी बि मोहताजी न खणा असां वटि साईं पुट एतिरा पालिया अथम वॾा कया अथम हाणे उहे मज़दूरी करे मूंखे खाराइनि न हिकिड़ो कमाईंदो 10 घर जा भाती पलजंदा उन ते खाईंदा आहे इहे कि न ग़लति थो चवां पुट ईअं न मदीने वारे साईं जो हर उम्मती गैरतमंद आहे हर मर्द जोधो जवान आहे जेकरे सभई निकरी पऊं त महांगाई जी ॻाल्हि न आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त रिज़्क़ ॾियण वारो रब्बु आहे जेको वरी चवां जेको वहे सो लहे जेको जेतिरी महिनत कंदो नौजवान आहे कुराड़ो आहे पंहिंजे हिसे जो हर को माण्हू कमु करे ॾिसो त अल्लाह कीअं थो तरक़ी अता फरमाए अल्लाह ताला शाला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमायो ला यदखुलुल जन्नत लहमुन नबत मिन सुहतिन नार औला बिही उहो गोल
गोश्त जेको हराम ते जुड़ियो आ जिस्म जो वो गोश्त जेको हराम ते परवरिश पातई हराम जे मथा पलियो वडो थियो महबूबन फरमायो सो जन्नत में कदे दाखिल न थींदो आ हराम खादई सॼी ज़िंदगी हराम खाईंदे गुज़रियस सॼी ज़िंदगी हराम कमाईंदे गुज़रियस मदीने वाले साईं फरमायो इनके जन्नत में अल्लाह ताला का जगह न ॾींदो जन्नत में उहे वेंदा जेके मदीने वाले साईं जे ॾसल राह मुताबिक़ हलाल रोज़ी तलाश कंदा أن يحمل الرجل حبلا فيهتدب ثم يجيء فيدعه في السوق उमाणो रस्सी खणी वञे काठनि जी भरी करे अचे बाज़ार में विकणे पंहिंजी ज़रूरतुनि जो पूराओ करे पंहिंजे पाण खे उन पंहिंजे ज़ात ते उहो ख़र्च करे पंहिंजी जान जे मथां उहो ख़र्च कयईं ॿियो काठियूं कयईं भरी बधे मथे ते रखी अचे बाज़ार में विकणे मदीने वारे साईं फरमायो ख़ैरुन लहू मिन अन यसअल अन्नास अअतौहु औ मनऊहु यो उन माण्हू जे लाइ वधीक उन माण्हू खां भलो आ जेको माण्हुनि खां सुवाल करे घुर करे पोइ पंहिंजो पेट पाले इन खां भलो आ त काठियूं खपाए पंहिंजो पेट पालण वारो बणिजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह काठियुनि जी भरी बधी भली मजदूरी करणी पवे मेहनत करणी पवे वञे बाज़ार में उहा काठियूं खपाए अल्लाह जे रहमत हासिल करण जे लाइ अल्लाह ताला के राज़ी करण जे लाइ मेहनत कयईं काठियूं खपाई बेगा घुर न कयईं सुवाल न कयईं ॿियनि जे साम्हूं हथ न फैलायईं ख़ैरुन लहू मदीने वारे साईं फरमायो यो भलो इंसान आहे वरी जो सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिदनि जो शेर आहे सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या है हलाल खाओ हलाल पायो खुदा जी रहमत हलाल में आ हराम खां खुद बचो बचायो वॾी नहूसत हराम में आ सुभान अल्लाह हलाल खाओ हलाल पायो अल्लाह जी रहमत हलाल में आ हलाल खाधो हलाल पीतो सुकून ज़हनी करार आहे हलाल कमाइण वारो न सुकून सां फर्क सां हूंदो उनखे का परेशानी न हूंदी हराम कमाइण वारो तव्हां वञो रिश्वत वठण वारा ऑफिसर राशि ऑफिसर परेशान हूंदा यार ॼाण तो नेब जो हमलो हिन हुकूमत वारनि इमरान खान खे लाहे किराए दसे रात जो 12 बजे कोर्टूं खोलाए दसे खान खे भॼाए ॿाहिरि इन जे लाइ त नेब खे बंदि कयूं मथां रिश्वत जा केस असां ते खुली न वञे आओ न ज़रदारी शहबाज शरीफ किराए उनखे इमरान खान खे त नेब खे बंदि कयूं मथां साईं मुंहिंजा इहो असां ते केस न खुली पवे जेके केस हलनि पिया से बंदि करायूं सम्झो था इहे पैसो आहे ओकड़ आहे एतिरो अमीर आहे पाकिस्तान जा जेके 10 अमीर तरीन माण्हू आहिनि उन्हनि में शहबाज शरीफ ज़रदारी जो नालो पर इन पैसे में साईं मुंहिंजा उन्हनि खे सुकून हासिल ना है फराहत हासिल ना है उन्हनि खे करार नसीब ना है फकीरा तॾे ते वेठो आहे वञे तो शाम जो सॼे रोज़ीअ जो हिलाल रोज़ी जो हिसाब करे मगरिब नमाज़ ते चे अल्लाह जे आॾो सर झुकायो वेठो आहे इन हलाल में उन जे दिल खे अल्लाह फरहत अता फरमाईंदो आहे हलाल खाधो हलाल
पीतो सुकून ज़हनी करार आहे हिते बि राहत हुते बि जन्नत हुते बि जन्नत इहा सआदत हलाल में आ है दुआ इबादत कबूल उनजी गभो जहीं जो हलाल वारो दुआ इबादत कबूल उनजी गभो जहीं जो हलाल वारो बच्चा उन्हीं जा थियन था सालिह फिक्री शेर आहे दिलबर साईं जो फिक्र अंगेज लफ्ज़ आहिनि बच्चा उन्हीं जा थियन था सालिह समूरी नेमत हलाल में आ बच्चा उन्हीं जा थियन था सालिह समूरी नेमत हलाल में आ है हलाल अखड़ियुनि जो नूर आहे हलाल दिल जो सुरूर आहे दिलयुनि खे रिंगत ज़िक्र जी लज़्ज़त दिलयुनि खे रिंगत ज़िक्र जी लज़्ज़त उहा विलायत हलाल में आ अञा ज़ोरो सां जो सुभान अल्लाह हलाल ख़ातिर जतन करे थो इहा मज़ूरी आहे इबादत हलाल ख़ातिर जतन करे थो इहा मज़ूरी आहे इबादत करे सुनो मुर्शिद दिलबर साईं अर्ज़ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह करे दिलबर साईं अर्ज़ इहो थो सभई सलाबत हलाल में आ हलाल खाओ हलाल पायो खुदा जी रहमत हलाल में आ अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलाल खाओ उन खां बाद में वरी ॿियो कम बि करणो रोज़ी कमाई सी तवजो मुड़िया बा फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा अल्लाह जो कुरान में फरमाया तो मां अल्लाह उन्हनि खे जियारींदुसि सुहिणी पाकीज़ा ज़िंदगी सां जियारींदुसि तो उन में ये ॿ कम करणा आहिनि हिकिड़ो त हलाल रोज़ी तलाश करणी आहे महिनत मज़दूरी कबी ऐं इन मां मुराद इन आयत मां त कीअं सुहिणी ज़िंदगी गुज़ारींदासीं कीअं पाकीज़ा ज़िंदगी गुज़ारींदासीं हिकिड़ो त हलाल खाओ ऐं ॿियो कमु इहो कयो जेको रब तव्हांखे हलाल रोज़ी अता कई जेके कणा मिलिया उन अल्लाह जी अता जे मथां राज़ी थी वञो उन जे मथां किनात इख्तियार कयो उन जे मथां काने बणिजी वञो उन किनात ते राज़ी थी वञो मदीने वारे साईं फरमायो त किनात करण वारो बानो अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे मुझे मुर्शिद फरमायो त किनात अल्लाह जो हिकिड़ो खज़ानो आ जंहिंमें कॾहिं खोट न ईंदी आ किनात में अल्लाह ताला किफ़ायत रखाई आ किनात में अल्लाह बरकत रखाई आ किनात करण में रब्बे करीम पंहिंजी रहमत रखाई आ जेको किनात इख्तियार करे सो सदाई सुखियो रहंदो सरहो रहंदो शाद ऐं आबाद रहंदो किनात
किनात करण वारो कदें के जो मोहताज न बनबो आ किनात करण वारो कदें के जे आडो हथ न फैलाईंदो आ जेको किनात इख्तियार करे अल्लाह उन सां राज़ी थी वेंदो आ ये किनात अल्लाह ताला जेके सुहिणियूं वस्तूं बनायूं हिन जेके नबियन में औसाफ रखाया उन्हनि वस्फुन मझा हिकड़ी औसाफ जमीला वस्फे हमीदा अल्लाह ताला किनात के भी बनायो आहे किनात हिकड़ी बेहतरीन खूबी आ जेका खुद मदीने वारे साईं पाण इख्तियार फरमाई आहे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जेको ॾिनो आ उन ते राज़ी थी वञो जेको अल्लाह फरमायो त मां अल्लाह फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा उनखे पाकीज़ा ज़िंदगी सां जियारींदुसि इज्जत वारी ज़िंदगी ॾींदुसि हज़रत हाफ़िज़ इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर इब्न कसीर में इन आयत जो तफ़सीर कंदे रिवायत आंदी आ त हज़रत हैदर कर्रार असदुल्लाह गालिब फातिह खैबर सैयदना मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु इन आयत जो इन लफ्ज़न जो तफ़सीर कंदे फरमायो अल हयातु तय्यबतु हियल किनात हबीबन हज़रत अली फरमाए तो पाकीज़ा जिंदगी मां मुराद हयात तय्यबा मां मुराद किनात आहे तवज्जो जो त गाल समझ में अचे सुभान अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वला ततमन्नौ मा फद्दलल्लाहु बिही बअदकुम अला बअदिन ऐं तव्हां उन शइ जी तमन्ना न कंदा कयो जंहिंमें अल्लाह तव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे लिर्रिजाल नसीबुम मिम्मा इक्तसबू वलिन्निसाए नसीबुम मिम्मा इक्तसबन अल्लाह ताला मर्दन ला उन मां हिस्सो पैदा फरमायो आ जेको उन्हनि कमायो औरतुनि में अल्लाह ताला उन्हनि जो हिस्सो बनायो जेको उन्हनि कमायो जेको कमाईंदो जेको मिलियो अल्लाह उनखे हिस्सो ॾिनो आ हबीबन अल्लाह जे क़ुरान फरमायो पोइ हाणे तव्हां ॿियनि ते रीस न कयो ॿियनि ॾे ॾिसी पंहिंजो पाण ख़्वाहिशुनि जो इज़हार न कयो यार फिलाणी वटि हीअ शइ आहे फिलाणे वटि हीअ शइ आहे हिकिड़ो माण्हू मालदार आहे हिन वटि 5 मेहूं आहिनि वरी ॾिसंदो त फिलाणे वटि 10 मेहूं आहिनि हेतिरियूं भलियूं मेहूं आहिनि मूं वटि छाजे लाइ कोन्हनि फिलाणे वटि 50 बकरियूं आहिनि मूं वटि 50 छो न आहिनि फिलाणे वटि हेॾी वॾी नौकिरी आहे मूं वटि नौकिरी छाजे लाइ न आहे फिलाणे जी पघार हेतिरी आहे मूं वटि हेतिरी पघार छो न आहे अल्लाह जे क़ुरान फरमायो लिर्रिजाल नसीबुम मिम्मा इक्तसबू मर्दन मां उन जो हिस्सो आ जेको उन कमायो आ उन जी मेहनत जो फल उन खे मिलियो आ उन जी कोशिश जो उहो अजर उन खे मिलियो आ उन जी मेहनत जो अल्लाह उन खे अजर ॾिनो आ रीस न कबी आ शुक्र कबो आ सब्र कबो आ मेहनत कबी आ कोशिश कबी आ अल्लाह फरमायो जेको माण्हू मेहनत कंदो हिन क़ुरान जे लफ़्ज़नि मां ख़बर पई ख्वाहिशूं न कबियूं हिन मेहनत कबी आ कोशिश कबी आ जंहिं जेतिरी मेहनत कई अल्लाह उनखे ओॾो वॾो नसीब अता फरमायो आहे क़ुरान सम्झ में अचे थो अलाए कोन थो अचे मां चवां थो हे लफ़्ज़ जेकॾहिं माण्हू खे सम्झ में अची वञनि त महांगाई जो रोअण माण्हुनि मां निकिरी वञे हा कि न ग़लति थो चवां अल्लाह फरमायो वसअलुल्लाह मिन फदलिही रीस न कयो बल्कि छा कयो जेको अल्लाह रब्बे कायनात आहे जेको मालिक आहे अता करण वारो आहे वसअलुल्लाह मिन फदलिही तव्हां छा कयो जो अल्लाह खां उन जो फज़ल घुरंदा कयो मुंहिंजा मौला मेहनत कई आहे ओ मुझा करीम रब मूं पंहिंजे हिस्से जो कम कयो आ ओ मुझा मालिक मूं पंहिंजे हिस्से जी मेहनत कई ओ मुझा मौला तू
फज़ल वारो अल्लाह आहे, अता वारो अल्लाह आहे। मूं पंहिंजी जेका मेहनत कई पंहिंजे फज़ल सां इन में बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह कान बिकुल्लि शैइन अलीमा। तव्हांखे ख़बर न आहे अल्लाह ताला हर शइ जो इल्म रखण वारो आहे। तो जेको दिल सां मेहनत मजदूरी कई, दिल सां कोशिश कई, अल्लाह जो कुरान तो फरमा अल्लाह खे ख़बर फ़कीर आहीं, मिस्कीन आहीं, गरीब आहीं। अल्लाह ताला खे तुंहिंजी गुरबत जी ख़बर आहे, रब खे न महांगाई जी ख़बर आहे। पर बाना त अल्लाह जायूं, पुट बाना त रब जायूं। अल्लाह उहो मेहरबान आहे, रब उहो करीम आहे, अल्लाह उहो बाछारो आहे जेको अल्लाह पंहिंजे बाननि खे बुखियो न छॾींदो आहे, उन्यो न छॾींदो आहे। अल्लाह जे क़ुरान फरमायो मूं अल्लाह पंहिंजे बाननि जी रोज़ीअ जो बंदोबस्त पंहिंजे अर्शन ते अॻे ई करे छॾियो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कोशिश किया कर त पंहिंजे अल्लाह खे राज़ी कर। समझो था, मेहनत कर इन नियत सां त मुंहिंजा मौला तूं राज़ी रह। फ़कीर जो कमु इहो आहे जो आज़ियूं लीलाऊं कोशिशूं इन हिसाब सां करे त मुंहिंजा रब शाला तूं राज़ी रही। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे, सुभान अल्लाह। साईं वाक़ियो बयान कयो आहे ससुई ऐं पुन्नूअ जो, ससुई ऐं पुन्नू जो, पर इन में असांखे सबक ॾिनो अथई त पंहिंजे रब खे कीअं राज़ी कबो आहे। फरमाए थो त पेरें पवंदी सां न चवंदी सां, है पेरें पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात बंभोर में, अल्लाह रही वञ रात बंभोर में। उठत आर्य जाम जा हो अल्लाह, उठत जाम जा, सरस्यूं जाम जा, जेजूं जाम जा, है वागूं वठंदी सान चवंदी सान, वागूं वठंदी सान चवंदी सान, रही वञ रात बंभोर में। ओ चढ़ी जबल चोट ते वो अल्लाह, अल्लाह चढ़ी जबल चोट ते, है डूंगर चोट ते, जबल चोट ते, सरस्यूं चोट ते, है सॾड़ा कंदी सान चवंदी सान, है सॾड़ा कंदी सान, है सॾड़ा कंदी सान चवंदी सान, रही वञ रात बंभोर में। सरस्यूं शाह लतीफ़ चए वो भिट जो घोट लतीफ़ चए, सोहणो लतीफ़ चए, शाह लतीफ़ चए, है सैयदुल लतीफ़ चए, है लोचे लहंदी सान। सुभान अल्लाह। लोचे लहंदी सान चवंदी सान, लोचे लहंदी सान चवंदी सान, रही वञ रात बंभोर में। वरी जो सुभान अल्लाह। लोचींदासीं, सॾड़ा कंदासीं, बंभोर जी चोट ते वञी चढ़ंदासीं, पर हर हाल में पंहिंजे मालिक रब खे राज़ी। वरी जो सुभान अल्लाह। समझो था हाले कोन था समझो पुट? पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ अचे न,
इन तकलीफ़ में अल्लाह राज़ी थींदो आहे। उहे मुजाहिदा मुकाशफा हिन ज़माने में कोन रहिया आहिनि जेके अल्लाह जा कामिल वली कराईंदा हुआ। सम्झो था हिन वक़्तु दरगाह ते मानी न मिले त ख़लीफ़ा कावड़जी था पोल। हक़ीक़त अथव आस्थाने ते मुर्शिद जी दरगाह ते अचनि ख़लीफ़े खे मानी न मिले त चवंदो मां मुरीदी छॾियां थो, मां फ़क़ीरी छॾियां थो, हिन पीर जो दरी छॾियां थो। मूंखे ख़बर आहे न मां आस्थाने ते वेठो आहियां, दिलबर साईं जो ख़ादिम नौकर थी आस्थाने खे फज़लाबाद खे संभाले वेठो आहियां। मूंखे ख़बर आहे मां नौकर आहियां, मूंखे ख़बर आहे त इहो हाल मुरीदनि ऐं फ़क़ीरनि जो थी वियो आहे। हिन वक़्त जो मुजाहिदो इहो आहे जो तव्हां अल्लाह ख़ातिर हलाल रोज़ी में महिनत ऐं मुकाशफ़ो इंशाअल्लाह जेतिरी महिनत कंदो त ज़ाहिर बि संवरजी वेंदो, बातिन में बि अल्लाह ताला उरूज ते तरक़ी अता फ़रमाए। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो कद अफलह मन अस्लम व रुज़िक कफाफन व कन्नअहु अल्लाह बिमा आता। आखिरी 3-4 हदीस पढ़ा तो दुआ था करो हेडे तवज्जो जो। मदीने वाले साईं फरमायो मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस बेशक कामयाब थी वियो वो माण्हू, तहकीक फलाह पाए वरती उन माण्हू जे माण्हू इस्लाम आंदो, मुसलमान बणियो, ईमान आंदई, नबी सोने जो आशिक बणियो, ईमान आणण वारो बणियो, व रुज़िक कफाफा ऐं उनखे पूरत वारो रिज़्क ॾिनो वियो। एतिरो रिज़्क ॾिनई जो पंहिंजो पेट पाले, पंहिंजे बच्चनि खे मानी खाराए, रिज़्क खाराए। वकन्नअहु अल्लाह बिमा आताहु ऐं उन शइ ते हिन किनात इख्तियार कई जेको अल्लाह उनखे अता कयो आहे, जेको रब उनखे ॾिनो आहे, उन ते काने बणिजी वियो, उन ते राज़ी थी वियो, उन जे मथां अल्लाह ताला जे लाइ राज़ी थी वियो। मुंहिंजा मौला मां राज़ी आहियां जेको रिज़्क ॾिनई। अल्लाह जे हबीब फरमायो त कद अफलह यो कामयाब आहे। असांजी इंसान जी आदत आहे हर इंसान तो उन में घणाईअ जी लालच हूंदी आहे, जेको मिलियो न चवंदो अञा मिले। साईं करीमन फरमायो त आदम जे औलाद खे 2 सोन जूं वादियूं मिलनि, 2 सोन जूं वादियूं, वादी सरबो आहे 2 जबलनि जे विच वारी जाइ खे, 2 वादियूं सोन जूं मिलनि न, चवंदो त अल्लाह अञा 3 बि वादी मिले। हा सम्झो था मर्दन औरतुनि जे लाइ साईं करीमन इहे ई फरमायो। साईं फरमायो त ज़ाल खे मुड़ुस जेतिरो बि ॾे न 2 सोन जा जबल ॾे। मर्दनि जे लाइ साईं फरमायो त सोन जूं वादियूं, औरतुनि जे लाइ साईं फरमायो त मुड़ुस ज़ाल खे 2 सोन जा जबल बि ॾे न, तॾहिं बि पंहिंजी सरतियुनि सां वेंदी त चवंदी अल्लाह मुड़ुस त मूंखे कुझु ॾिनो ई कोन्हे को। हीअ हदीस आहे मदीने वारे साईं सुनन अबू दाऊद शरीफ जंहिंजा ॾंद निकिता आहिनि सो संदायल थो लॻे। हक़ फरमायो मुंहिंजे नबी, हक़ीक़त आहे मुंहिंजे नबी सोने जो फरमान हक़ आहे। इंसान जे अंदरि लालच आहे, घणाई जी तलब आहे, लालच आहे। मदीने वारे साईं फरमायो त जेको अल्लाह ॾिनो आहे न उन ते राज़ी थी वञे, इन खां वधीक ॿी का अमीरी कोन्हे का। हिकिड़ो असांजो रिश्तेदार अज़ीज़ आहे, जॾहिं वञ आहे नौकरी वारो, घर बच्चा ॿार माशाअल्लाह वेले ते सही खाइनि, जॾहिं वञ साईं हीअ परेशानी आहे, गुरबत आहे, पूरी न आहे, हीअं न आहे। शेख सादी साईं जो मूंखे शेर यादि आयो त तवंगरी ब दिलस्त न बमाल, तवंगरी अमीरी दिल सां हूंदी आहे, माल सां अमीरी न हूंदी आहे। तूं घणा अमीर वॾेरा रोंदे नज़र ईंदई, सम्झो था, वॾेरा तोखे रोंदे नज़र ईंदई, पर तोखे फ़क़ीर खिलंदा खिलंदा नज़र ईंदई। प्रोफेसर हुया हैदराबाद जामशोरे जा प्रोफेसर डॉक्टर आया हुआ फजलाबाद शरीफ मातली में।
किबला आलम सा मुर्शिदन करीमन सा मिलिया ओ ही आज बैठो जे हुए जे बैठा असा ना कर हैरत में हेडे होडे दिसन फकीरन के दिसन मुंह पुछा के छता दिसो कि सन मुके अजब आहे त असा वडेरन सा बैठा आयूं डॉक्टरन सा बैठा आयूं हे फकीरन के दिसो दा कपड़ा पुराना पातल अथन तगड़े ते वेठा आहिनि थिया ऐं साईं मुंहिंजा ग़रीब मिसकीनी हाल आहे पर जेका चेहरे हिननि जे ते मुर्क आहे न सा असां अमीरनि जे मुंहनि ते भैया मुर्क कोन ॾिठी आहे ख़ुदा जी इज़त जो कसम अल्लाह जे घर में वेठा आहिनि साईं इहा जेका फ़क़ीरनि जे मुंहं ते मुर्क आहे न हे वॾेरा किरोड़ ख़र्च कनि तॾहिं बि इहा मुर्क न मिलेनि जेका फ़क़ीर तॾहिं ते वेही इहा मुर्क चेहरे ते मुझे तो पुट या पैसे से न मिलंदी आहे या अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत में वेहण सां मिलंदी आहे मदीने वाले साईं फरमायो सही बुखारी शरीफ की हदीस है लैसल गिना अन कसरतिल अर्द वलाकिनल गिना गिनन नफ्स शाहूकारी घणे माल मिलण सां न मिलंदी आहे शाहूकारी अमीरी घणे पैसे अचण सां घणे माल मिलण सां न मिलंदी आहे वलाकिनल गिना गिनन नफ्स शाहूकारी उन खे मिलंदी आहे जेको पंहिंजे नफ्स में मुस्तगनी बणजी वेंदो आहे करी जो सुभान अल्लाह पुट जे चाही तो तोखे अल्लाह खुशहाल बनाए जे चाही तो परेशानियों न अचनि मोहताजूं न अचनि जे तू पंहिंजी जिंदगी में चाही तो अल्लाह ताला तोखे तरक्की अता फरमाए हिन महांगाई मां तुंहिंजी जान छुटे ऐं चाही तो हिन मुसीबत वारे ज़माने में भी खुशहाल जिंदगी गुजारी चाहियो था तव्हां सभई इन हेदे महंगाई वाले जमाने में हर को चाहे तो असां खुशहाल जिंदगी गुजारियूं पुट उन जो इलाज अॼो की तकरीर में मु कुरान मां हदीस मां ॿुधायो माए जेको अल्लाह तोखे ॾिनो आहे न उन जे मथां राज़ी थी वञे जेके बरपिया तुंहिंजी कमाई मां अचनि था चओ मुंहिंजा मौला शुक्र आहे जेको तो रिज़्क ॾिनो आहे उन ते राज़ी थी वञ इंशाअल्लाह हीअ ज़िंदगी बि सुहिणी गुज़रंदी छो त क़ुरान फरमायो आहे फल नुहयियन्नहु हयातन तय्यबा तोखे मां अल्लाह पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदुसि न सिर्फ दुनिया में पाकीज़गी मिलंदी पर वल नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून जहिड़े सुहिणे अंदाज़ में इन किनात ते राज़ी रहंदे त क़यामत जे ॾियारे तुंहिंजे लाइ वॾा अजर वॾा इनाम वॾियूं महिरबानियूं अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए आख़िर में तवज्जो ॾियो सभई हे मुंहिंजे मुर्शिदन करीमन जा 2 नवां किताब आया आहिनि हिन महीने हिकिड़ो त फ़लस्तीन आज़ादी क़ुदस ऐं फ़लस्तीन साईं जन विया हुया गुज़रियल साल इस्तांबुल उते फ़लस्तीन जे नौजवाननि साईं जन खे दावत ॾिनी हुई पोइ उते साईं जन किताब फरमायो हुयो उन्हनि आलिमनि सां बुज़ुर्गनि सां फ़लस्तीन जी आज़ादी जे लाइ जन जाखोड़ियो आहे जाखोड़े रहिया आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं पोइ साईं जन ही हिकिड़ो फ़िक्र अंगेज़ किताब लिखियो उन अहवाल खे आज़ादी फ़लस्तीन ते हींअर जेको यहूदी गासिब इसराइली फ़लस्तीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि उन जी तारीख़ बि आहे ऐं असां उम्मत जे लाइ असां मुरीदनि फ़क़ीरनि जे लाइ हिकिड़ो सबक़ बि आहे हे किताब तव्हां वठो ऐं ॿियो हे किताब आहे बेमिसाल किताब आहे साईं जन जूं जेके डायरियूं पढ़ियूं आहिनि ऐं साईं जन जा माशाअल्लाह हर किताब बहितरीन किताब आहे हर किताब जेतरी तारीफ़ कयूं घटि आहे पर हे किताब मूं पढ़ियो न सभिनी किताबनि मां जेकॾहिं चवे दिलबर साईं जा जेके साईं तो किताब पढ़िया आहिनि तोखे कहिड़ो किताब वणे थो मूंखे हे किताब सभिनी खां वधीक वणियो ऐं हिन 1983 जॾहिं साईं जन जी उमिरि मुबारक 18 साल हुई हज़रत महबूब इलाही नव्वर अल्लाह मरकदहू जी सोहबत में रहिया सबक़ फिरायनि साईं जन उन्हनि में दर्स सिखियो पंहिंजे मुर्शिद खां कीअं फैज़ हासिल कयुनि कीअं ज़ाहिरी बातिनी फ्यूज़ात हासिल कयनि सो साईं जन हिन में कलम बंद फरमायो हिन में वॾा अज़ीम सबक़ आहिनि हर फ़क़ीर जे लाइ मां चवां थो हर मुरीद जे लाइ हे किताब वठणु ज़रूरी आहे हे किताब ज़रूरु वठो समझो था हे पढ़ो हिन खे समझो इंशाअल्लाह हिन जो पढ़णु तव्हांजी ज़िंदगी ते असर कंदो सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश थो कयां त हे किताब तव्हां ज़रूरु वठो अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्ली अला
हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र फरमा, उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी थे। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। हे मुंहिंजा मौला असांखे हिन महांगाई खां महफूज़ फरमा। हे मुंहिंजा मौला ज़ालिम हुकुमराननि जी ज़ुल्म खां असां मिस्कीननि खे महफूज़ फरमा। हे मुंहिंजा मौला पाकिस्तान में खुशहाली पैदा फरमा। इन महांगाई के ला फ़क़ीरनि मिस्कीननि जे मथां पंहिंजो फज़्ल ऐं बाज फरमा। हे मुंहिंजा करीम रब तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। कुशादी रोज़ी अता फरमा। पंहिंजे कुशादनि ख़ज़ाननि मां कुशादियूं रोज़ियूं अता फरमा। हे मुंहिंजा करीम रब खुशहाल ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। जंहिंजो जंहिं हयाती पाकीज़ा ज़िंदगी जो तो क़ुरान में ऐलान फरमायो आहे, हर फ़क़ीर जेको हिन दुआ ते आमीन चवे थो उन्हनि खे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमा। हे मुंहिंजा मौला कलमे सां मौत नसीब फरमाए जा, क़ब्र जे अज़ाबनि ऐं सख़्तियुनि खां बचाए जा, हशर जे पुछाणनि खां बचाए जा, जन्नत में आला मक़ाम अता फरमाए जा, मदीने वारे साईं जो पाड़ो नसीब फरमाए जा। हे मुंहिंजा मौला असांजे मुर्शिदन करीमन के सेहत कामिला आजिला अता फरमा। दिलबर सोहणे के सेहत कामिला आजिला अता फरमा। उन्हनि जो सायो तादेर कायम ऐं दाइम फरमा। मुंहिंजे मुर्शिदन जे घराणे जो ख़ैर फरमा। संदन जे अहल औलाद घर वारनि जो ख़ैर फरमा। मुर्शिदन जे आस्थाननि जे ख़ैर फरमा। मुर्शिदन जे सभिनी आस्थाननि के क़यामत ताईं कायम ऐं दाइम फरमा। मुझे पीर कामिल जे हड़नी मुरीदन मोहब्बत वारन जो खैर फरमा। ए मुझा करीम रब हिन सारी जमात जे मथा तू राज़ी थी। ए मुझा करीम रब हर कर्मी जे घर जे मथा पंहिंजे ख़ास फज़ल जी पंहिंजे ख़ास रहमत जो नुज़ूल फरमा। ए जेकी बि हिन दुआ ते आमीन चवनि था तन सभिनी जा जाइज़ मक़सद मुरादूं पूरियूं फरमा। ए मुझा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। हिन पांधेड़नि खे मुझा मौला दिलबर आबाद शरीफ़ अचण वारा जेके कदम खणी आया असां कुझु नथा ॾेई सघूं, तूं पंहिंजी रहमत सां हिननि जूं झोलियूं ख़ाली पंहिंजी रहमत सां बाला माल फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अल्लाह। सलातो वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, सलातो वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्य अलस्सलाह, हय्य अलस्सलाह, हय्य अलल फलाह, हय्य अलल फलाह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
لا इलाहा इल्लल्लाह